अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ पे बलिकार और है मानवी तहीन सबका पेरी शामिल का नासी हेडलाइंस। मुखालिफ और इस्लामाबाद अची पंहिंजो शौक़ पूरो करे। मुखालिफ़नि खे टेवीह मार्च ते शिकस्त मिलंदी। घर मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त अपोज़िशन क़ौमी असम्बली में सेनेट में इमरान ख़ान खे शिकस्त नथी ॾेई सघे। गुज़िरियल ॾींहुं फज़ल रहमान घर में वारनि ॻाल्हि कई। मुखालिफ़नि खे मुख़ातिब थींदे शेख रशीद चयो आहे त हू इस्लामाबाद छा करण लाइ अची रहिया आहिनि, संदनि कहिड़ी एजेंडा आहे। अल्लाह जो शान आहे त नून लीग ऐं फज़ल रहमान इमरान ख़ान जी हुकूमत खे करप्ट पिया चवनि। उनखे चइबो आहे उभ में थुक सुञाइण। सिंध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट चवे थी त पाकिस्तान में रूल ऑफ लॉ में घटिताई थी आहे। रिपोर्ट में मालियाती करप्शन जो ज़िक्र ई नाहे, पर प्रेस रिलीज़ में अहिड़ियूं कहाणियूं जोड़ी हुयूं जो करप्ट अपोज़िशन खे हुकूमत ते तनक़ीद करण जी ज़रूरत थी आहे। सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म जे एहतसाब बाबति अॻूणे सलाहकार शहज़ाद अकबर जी इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती। सदर पारां इस्तीफ़ा जी मंज़ूरी बाद काबीना डिवीज़न शहज़ाद अकबर जी इस्तीफ़ा मंज़ूर थियण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। अॼु ताईं कंहिं बि फिलाही रियासत लाइ न सोचो, पाकिस्तान में सरकारी अस्पतालनि जो मयार किरंदो वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान लाहौर में सेहत कार्ड जारी करण वारी तक़रीब में ख़िताब कंदे चयो आहे त वफ़ाक़ी सूबाई हुकूमत सेहत कार्ड लाइ वॾो क़दम खंयो। हर शहरी सरकारी सां गॾु ख़ानगी अस्पताल मां बि इलाज कराए सघंदो। दुनिया में हिन खां अॻु अहिड़ा मिसाल नथा मिलनि। पंजाब जे हर कुटुंब वटि 10 लख रुपयनि जो सेहत कार्ड हूंदो। चंदोलयार में भोलू खानज़ादो कत्ल केस में हद जो डीएसपी इरफान अली शाह ऐं एसएचओ ज़ाहिद अहमान मुअत्तल। ॿिन्ही खे सीपीओ रिपोर्ट करण जो हुकुम। एडिशनल आईजी एस्टेब्लिशमेंट फरहत जुनेजो खे जांच टीम मुक़ररु करण जी हिदायत। आईजी सिंध हिदायत जारी कंदे चयो आहे त एसएसपी रेंज ऑफिसर खे मुक़ररु करे शफ़ाफ़ जांच कई वञे। इंक्वायरी जांच रिपोर्ट 7 ॾींहं अंदरि जमा कराई वञे। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 15 मरीज़ सियाहत न वेठा। एनसीओसी पारां वधीक 5196 नवनि केसनि जी तस्दीक। कोरोना वायरस से हकारी केसनि जी शरह 2.1% रही। दवाउनि जे मशहूर कंपनियुनि ऐं बायो एंटीकॉमिक्रून लाइ ठहियल मख़सूस कोरोना वैक्सीन जो ट्रायल शुरू करे छॾियो। 1400 खां वधीक माण्हुनि खे ट्रायल लाइ रजिस्टर कयो वेंदो। वैक्सीन जे मुदाफ़ती रद्दअमल खे चकासियो वेंदो। मॉडर्ना ऐं एस्ट्राज़ेनेका बि वैक्सीन जी नए डोज़नि ते कमु शुरू करे छॾियो। पाकिस्तान बाबति IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जो इजलास हिकु ॾींहुं मुलतवी। 28 जनवरी ते तलब कयल इजलास हाणे 2 फरवरी ते थींदो। ज़रियनि वाजिब एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जो इजलास पाकिस्तानी इख्तियारनि जी दरख़्वास्त ते मुलतवी कयो वियो। भारत ॾखण एशिया में दहशतगर्दी जी माउ आहे।
इंडियन कॉमन में पाकिस्तान जो मुस्तकिल नुमाइंदे मुनीर अकरम सलामती काउंसिल में खिताब कंदे चयो भारत 1999 का हिन वक्त ताईं 96,000 कश्मीरन के शहीद कयो आहे। 11,000 का वधीक औरतुनि सां ज़्यादती कई वई। 1 लख घर ऐं स्कूल तबाह कया विया। इंतहा पसंद हिंदुआ तरफ़ां भारत जे मुसलमाननि खिलाफ़ नस्लकुशी जो खुलियल सॾ ॾिनो पियो वञे। सलामती काउंसिल उन्हनि सबूतनि जो नोटिस वठे ऐं भारत खे जवाब ते करार ॾिए। केटी बंदर वेझो लाजपत सबब गुम थियल वियल माहीगीरनि मां वधीक विंदड़नि जा लाश 2 माहीगीरनि जा मर्द थलचाण क्रीक वटि हथ कया विया। रेस्क्यू टीम मर्द खणण लाइ रवानी थी वई। 6 माहीगीरनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। रोड लगभग बेनागबाबाद बेदर्दी सां कत्ल कयल 9 क्लास जी शागिर्दाणी नगीना चांडो जे कत्ल केस में पुलिस कंहिं बि क़िस्म जे घुराई में नाकाम। वाक़े बाद शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि में ख़ौफ़ ऐं हिरास छायल। हफ़्तो गुज़रण बावजूद नगीना जी पोस्टमार्टम रिपोर्ट बि पधरी न थी। वासन पुलिस कारकर्दगी ते मायूसी जो इज़हार कई छॾियो। केस जे मुख्य जवाबदार इरफान मुल्ला पारां SSP दादू वटि गिरफ़्तारी पेश करण जा चयो वियो। नगीना जे वालिद रोशन चांडो मूजिब केस जी जांच जोही जे SHO नूर मुस्तफ़ा पठान हवाले आहे, जेको हिकु भेरो बि जांच लाइ सीता रोड न आयो। उबाड़ो भरिसां बजड़ा मुबैना तौर अख़बार रावती थाणे जी हद में नूरशाह जे कचेवारी इलाइक़े मां हथियार बंदनि विंदड़नि चौपाईमाल जे डॉक्टर रफ़ाकत दहर ऐं संदसि दोस्त इसहाक़ खे अगवा करे विया। सेवण भरिसां टायर बस स्टैंड सबब ट्रेन पलटी वारे ऐं पुलिस संपौत इन साहिब ते आरासी वटि 10 हफ़्ता मुसाफ़िर ट्रेन टायर बस स्टैंड सबब पलटी थी पई। मोहम्मद ईसा सोलंकी ऐं हिकु ॿाड़े दम ॾिनो। 20 खां वधीक ज़ख़्मी। मुसाफ़िर ट्रेन सीता खां हैदराबाद वञी रही हुई त आरासी वटि हादसो पेश आयो। गंबट मां महीनो अॻु मुबैना अगवा थियल नारी घोटकी मां वासियाब। हिकु ॼणो गिरफ़्तार। 18 वरहे जी नारी साहिबा मला 1 महीनो अॻु किनवारी अस्पताल जे इलाइक़े मां मुबैना अगवा थी वई हुई। गिरफ़्तार जवाबदार खे अॼु गंबट पुलिस हवाले कयो वेंदो। जो भरिसां यूरिया बांड कोर्ट खिलाफ़ ॻोठाणनि पोलियो मुहिम जो बाइकॉट करे छॾियो। UC बिरोडा जी केतिरनि ई ॻोठनि अबू बकशर सुपेलशहर वसील शहर पितापी खलीफोगुल बेग नहर मलुक शहर ऐं मोहम्मद शहर समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रवासन पोलियो मुहिम जो बाइकॉट करे छॾियो। ॻोठाणनि पारां मुख़्तार खां ॾहरकी खे हटाइण जो मुतालबो। ईरान सऊदी अरब के तेहरान में सिफारतखानो खोलण जी दावत ॾेई छॾी। ईरान जे बड़ी वज़ीर अमीर अब्दुल्लाहियान चयो आहे त जॾहिं बि सिफारती लाॻापा मामूल ते आणण जी ख़्वाहिश हुजे त सऊदी अरब लाइ ईरान जा दरवाज़ा खुलियल आहिनि। ॿई मुल्क सिफारतखाना खोलनि ऐं लाॻापा बहाल कनि ऐं उन्हनि खे वधीक बहितर बणाइनि।